नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी नशरियात में कबिर बीहर भलीकार ॻाल्हि कंदासीं ISPR जे बयान खे जंहिंखे इंतहाई अहम वरितो पियो वञे। शाह साहब, तव्हां हिन जो कीअं तर्जुमो कंदो? इंतहाई अहम इन बयान खे जेको आहे वरितो पियो वञे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन वक़्तु इहो बयान जारी कयो आहे। अॻु में त उन्हनि खे एहतजाज कंदड़ धुरियुनि खे ॼण फ्री हैंड ॾिनो वियो त तव्हां जेसिताईं अॻियां अची सघो था। मुकमल ख़ामोशी हिकिड़ी अख़्तियार कई वई, किथां बि कंहिं तरह जो को बयान न पियो आयो। जी हाँ, इहा ई सूरत हाल आहे त हींअर जेके जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जीअं असां पहिरों बि पंहिंजे इन नशरियात में इन जो तस्करो कयो त ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त उनजो कुझु गिव एंड टेक थींदी आहे। जॾहिं पाण तव्हां यादि हूंदो पाण टोकन जी ॻाल्हि कईसीं, जॾहिं का डील थींदी आहे त पहिरों टोकन वेंदो आहे, पोइ वरी फुल फाइनल पेमेंट थींदी आहे जेसि ताईं उनजा जेके आहिनि प्रोसीजर्स आहिनि, कागज़ी कार्रवाई आहे पूरी थिए। हींअर ज़रूरु हुनजे बदिले में कुझु एश्योरेंसिस त जेका आहे हुकूमत बि वठंदी न, उन में इहा आहे त ॾिसो गारंटी ॾियो असांखे। गारंटी कहिड़े क़िस्म जी ॾियो? गारंटी आहे भई तव्हां खुलियल हिकिड़े फोरम ते अची वियो, जॾहिं ट्विटर ते अची वियो, मीडिया ते अची वियो, ब्रेकिंग न्यूज़ हाणे बुलेटिन्स सभिनी ॾेखारियो, त इहा उन्हनि जी तरफ़ां हिकिड़ी एश्योरेंस त ॾिसो असां बिल्कुलु। ऐं सॼे ॾींहं में चौधरी निसार जो हिकिड़ो बयानु कोन आयो, पर जॾहिं हिन ISPR जो बयानु आयो बाजवा साहब पारां, DG ISPR पारां, उन खां पोइ चौधरी निसार चयो आहे त फ़ौज हिन सॼे मामले में न आहे ऐं फ़ौज जेको आहे हुनजो को किरदारु न आहे। इहो बयानु जेको आहे इहो पहिरों बि अची सघे पियो न। शाह साहब, PTI MNA लाल माली साहब असां सां लाइन ते आहिनि, उन खां पुछंदासीं। लाल साहब, कीअं था ॾिसो सूरत हाल? रेड ज़ोन में बि दाख़िल थी चुका आहिनि PTI वारा, पाकिस्तान अवामी तहरीक जा कारकुन, हिकिड़ो वॾो क्राउड आहे। अॻिते कीअं पिया ॾिसो, छा कयो वेंदो? छा पार्लियामेंट जो जेको वेझो आहे उते पहुची चुका आहिनि? सुभाणे ताईं हिकमत अमली छा हूंदी? नवाज़ शरीफ़ साहब खे जेको आहे सुभाणे ताईं PTI तरफ़ां अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। ॾिसो, पंहिंजे नवाज़ शरीफ़ खे अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। अॼु जेको आहे 14 तारीख़ ते जेको काफ़िलो लाहौर मां आज़ादी मार्च जो काफ़िलो शुरू थियो हो, उहो अॼोकी तारीख़ में रेड ज़ोन में दाख़िल थी चुको आहे। ऐं इहो लखे उन में माण्हू आहिनि जिन खे केरु बि रोके नथो सघे, का बि ताक़त उन्हनि खे रोके नथी सघे। ऐं जेसि ताईं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पंहिंजी इस्तीफ़ा न ॾींदो, उन सां घटि न त का ॻाल्हि थी सघे थी ऐं न ई का पंहिंजो आज़ादी मार्च ख़तमु करे सघिजे थो। हर सूरत में नवाज़ शरीफ़ जी जेका आहे रेज़िग्नेशन रिक्वायर्ड आहे, छाकाणि त हुनजे हूंदे इलेक्शन में जेका 11 मई ते धांधली थी, उन धांधली जी का बि इन्वेस्टिगेशन न थी सघे। जी लाल माली साहब, इहो ॿुधाइजो त जेको हाणे जेका अॼु जी सूरत हाल आहे ऐं जेको फ़ौज पारां हिकिड़ो बयानु आयो आहे DG ISPR पारां त कंहिं बि सूरत इहे जेके रियासती जेके आहिनि उहे सिंबल आहिनि, स्टेट सिंबल आहिनि, जेके इन में जेके बिल्डिंग्स आहिनि या अहिड़ियूं जेके उते जूं जेके प्राइम मिनिस्टर हाउस थी वियो, पार्लियामेंट थी वई या ॿिया इदारा थी विया, त हाणे त तव्हां वटि गुंजाइश त मां सम्झां थो का न आहे रही त तव्हां अगरि तव्हांजा मुतालबा तस्लीम नथा थियनि त तव्हां पार्लियामेंट हाउस में घिरी वञो या प्राइम मिनिस्टर हाउस में घिरी वञो। हाणे त तव्हांजा इहे रस्ता बि बंदि थी विया। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। जेको आहे मुख़्तलिफ़ फोर्सिस जेको आहे 40 खां 50 हज़ार फोर्सिस इस्लामाबाद में घुराया विया हुआ त जेको जेको आज़ादी मार्च आहे उनखे इस्लामाबाद में दाख़िल न थियणु ॾिनो वञे ऐं रेड ज़ोन में दाख़िल थियणु न ॾिनो वञे। ॾिसंदा हूंदव त पुलिस SP जा माण्हू जेके हुननि ते गुलनि जूं वर्खाऊं थी रहियूं आहिनि, हू गुलनि जूं वर्खाऊं थी करे रहिया आहिनि, त तव्हां इहो यकीन सम्झो त पाकिस्तान जी का बि फोर्स, उहा भले पाक फ़ौज छो न हुजे, हू पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजनि शहरनि ते कॾहिं न गोली हलाईंदी न शेलिंग कंदी। ऐं जेको इमरान ख़ान साहब ऐलान करे चुको आहे त सुभाणे 8 वॻे खां पहिरीं जेकॾहिं वज़ीर आज़म इस्तीफ़ा न ॾिनी त असांजो अॻियूं क़दम इहो ई हूंदो जंहिंजो तव्हां ज़िक्र करियो था। लाल भाई साहब, तव्हां छा था सम्झो? असां त अॼु जेके हाणे जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि गुज़िरियल कुझु कलाकनि में, या जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रेड ज़ोन में अची वई आहे, घिरी वई आहे, दाख़िल थी वई आहे, पाकिस्तान अवामी तहरीक बि जेका अची वई आहे, त हाणे उहो मूड, उहो मिज़ाज, उहो जोश, वलवलो, गर्मी नज़र कोन पई अचे? छा कारकुन बि थोरो हाणे छा थकिजी पिया आहिनि, या तव्हांखे को अहिड़ो मैसेज तव्हांजी क़यादत खे मिलियो आहे? न उहे जोशीलियूं तकरीरूं हाणे असांखे ॿुधण में थियूं मिलनि, ऐं इहे सभु जेके आहिनि लाइव जेको वारो मामिलो हुयो उहो बि थोरो ढरो थी पियो आहे, त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? हींअर हिते रेड ज़ोन में मौजूदु आहियां, पार्लियामेंट हाउस जे बिल्कुलु साम्हूं।
जेकॾहिं तव्हां इस्लामाबाद में हुजो आहे त हिते माण्हुनि जो जोश वलवलो ऐं जज़्बो ॾिसो आहे। ऐं जेकी स्टेटमेंट जी ॻाल्हि आहे त कुझु देरि पहिरीं इमरान ख़ान स्टेटमेंट ॾेई चुको आहे त असांजो अॻियो कदम कहिड़ो हूंदो। असांजो अॻियो कदम हूंदो त जेकॾहिं सुभाणे 8 वॻे खां पहिरीं असांजो मुतालबो नथो जेको क़बूल कयो वञे, नथो मंज़ूर कयो वञे त असीं प्राइम मिनिस्टर हाउस में घिरंदासीं। ऐं इहा ॻाल्हि त यादि रखो त हींअर हिन शाराइ दस्तूर ते लखे माण्हू मौजूदु आहिनि ऐं पूरे इस्लामाबाद जा जेके दाख़िली जेके रस्ता आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। हज़ारे माण्हू जेके ॿाहिरि मौजूदु आहिनि जिन खे अंदरि दाख़िल थियणु न पियो ॾिनो वञे। ऐं इहा ॻाल्हि इमरान ख़ान बार बार चई आहे त असीं पंहिंजूं सभु ॿेड़ियूं साड़े पोइ निकिता आहियूं ऐं जंहिं मुतालबे लाइ निकिता आहियूं उन लाइ असांखे केरु कोन थो रोके सघे। का बि हिकिड़ी प्रेस रिलीज़ असांजे प्रोग्राम खे रोके नथी सघे। वॾी महिरबानी अवांजी लाल वाली साहब। शाह साहब तव्हां ॾिसो था त अञा बि पुर उमीद आहिनि पर उहो जोश नथो नज़र अचे, वलवलो या उहे जेके तक़रीरूं उन्हनि जूं हुयूं उन्हनि जे सरबराहनि जूं, इहा ॻाल्हि पसे पर्दा हली वई आहे। तव्हां सम्झो था त शायदि कारकुन थकिजी पिया आहिनि या सुभाणे ताईं जेको अल्टीमेटम ॾिनो वियो आहे त बज़ाहिर ईअं लॻे थो त ॼण वक़्तु अञा जेको आहे सो अॻियां टारियो थो वञे त कुझु मसइले जो हल निकिरी सघे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त अगरि असां माज़ी में वञूं ऐं माज़ी जा जेके लॉन्ग मार्च धरणा एहतजाज ॾिसूं त उन में इहो हूंदो हो त हिकिड़ी वन गो में थींदा हुया। मतिलबु फ़ैसिलो थियो अॼु हिन हंध ते कठो थियणो आहे, जमातूं पार्टियूं उन जा कारकुन अवाम पहुची वेंदो हुयो। उतां खां वठी हू नारो हणी ऐं शुरू जो थींदा हुया त को न को फ़ैसिलो वठी साॻे ॾींहं ते या राति जो या ॿिए ॾींहुं सुबुह जो वापसि ईंदा हुया। मुंहिंजो ख़्यालु आहे त इलाही असां सवेरे असां डिस्कस कयो पिए त बुलेटिन ब्रेक थी वियो त मां वरी वापसि तव्हांखे ओॾे वठी ईंदुसि त अरविंद केजरीवाल जी असां ॻाल्हि कई पिए त उन जो जॾहिं एतिरो मास सपोर्ट उन सां गॾु थी वई आम आदमी पार्टी जे प्लेटफॉर्म ते, जॾहिं हू वज़ीर आला थियो नई दिल्ली जो, उन खां पोइ वरी जॾहिं हुन एहतजाज पाण करणु शुरू कया, माना चीफ मिनिस्टर हो एहतजाज करणु शुरू कया, उन खां पोइ आम माण्हुनि में इहो तासुर आयो त असां इन जे लाइ वोट कयोसीं। छा इक़्तिदार में अचण खां पोइ बि असांखे असांजो जेको अॻुवाण जंहिं सां चूंडियो आहे वरी उहो जेको आहे करे थो त मतिलबु असांखे को उन में का उमेद नज़र नथी अचे त इहो इमरान ख़ान साहिब सां बि थी सघे थो। ऐं अगरि मां तव्हांखे कंपेरिज़न ॾियां त अगरि एतिरो ई तव्हांजे अंदरि हुयो कमिटमेंट हुई त तव्हांखे वरी साॻियो मां मिसाल ॾींदुमि अरविंद केजरीवाल त बात जी ॻाल्हि आहे। उन खां पहिरियों जेको आहे अन्ना हज़ारे हिकिड़े हंधि कैम्प करे वेही रहियो, पोइ दुनिया जहान जा माण्हू उन वटि अचनि पिया। पोइ हुन में तव्हां ॾिठो त आमिर ख़ान बि वञी वेही रहियो, हुन सां काफ़ी ॿिया जेके हुन जा समाज सुधारक जेके आहिनि उहे हुन सां अची विया। लोकपाल बिल ते हिकिड़ो वॾो जेको आहे उन्हनि हिकिड़ो स्टैंड वरितो। उन खां बाद में कांग्रेस मजबूर थी ऐं कांग्रेस खे पोइते हटणो पियो। उहो हूंदो आहे असराइतो, हुन में अवाम सपोर्ट हुन सां गॾु हुई, हुन मजबूर कयो, हुन सिट इन कयो, हुन हंगर स्ट्राइक कई। शाह साहब हिन वक़्तु ज़फ़र हिलाली साहब असां सां लाइन ते आहे, तव्हां हुन कुझु पुछणु चाहींदो? जी अस्सलाम वालेकुम ज़फ़र हिलाली साहब। जी वालेकुम। आज रात आप जाग रहे हैं, काफ़ी लेट हो गया है, मगर आप ज़रूर आपकी नज़रें सारा इस्लामाबाद पे होंगी जो डेवलपमेंट्स हो रही हैं। और ये बताइए कि इस वक्त जो सारे मामलात हैं, मुख्तलिफ तज्ज़िये चल रहे हैं टेलीविज़न चैनल्स पे, मीडिया पे, हम भी काफ़ी कोशिश कर रहे हैं कि मालूमात लेते रहें। हमारे सामने एक बात आई है ज़फ़र हिलाली साहब, वो ये है कि अब जो पहले हम फ़ौज की बात कर रहे थे कि उसमें बड़ा एक मशकूक सी कोई बात थी, अब तो वो भी वाज़े हो गया है कि उन्होंने मना कर दिया है कि ये स्टेट सिंबल हैं, जितने इदारे रेड जोन के अंदर हैं, इस पर जो है कोई भी आँच हम नहीं आने देंगे, इसके तकद्दुस को पामाल नहीं होने देंगे। आप इस स्टेटमेंट को कैसे देखते हैं और ओवरऑल डेवलपमेंट को कैसे देखते हैं? मेरे ख्याल में जी स्टेटमेंट बड़ा मुनासिब था और टाइमली था। इनको कहा जा रहा है कि वो इदारे जो इनके हिफाजत में है फौज को मत अटैक करें, और साथ साथ उनको मशवरा भी दिया कि बैठ के बात करें जी, इसलिए और मसले हल करें पॉलिटिकली, इसलिए ऐसा नहीं चल सकता। ये तो बड़ा मेरे ख्याल में टाइमली और रीजनेबल एक क्या कहते हैं रिमाइंडर आया है पॉलिटिशियंस को। मगर मेरा ख्याल में अब नवाज शरीफ साहब का टर्म खत्म हो गया है, उनका मॉरल अथॉरिटी तो पहले ही खत्म हो गया था, और मेरे ख्याल में चंद दिनों में या हफ्तों में उनका लीगल भी अथॉरिटी जो है वो भी खत्म हो जाएगा। और हम मेरे ख्याल में अच्छा होगा अगर ये हुआ कि हम एक प्रोसेस के थ्रू जाएंगे जिधर
इलेक्शन कमीशन पहले तो इंक्वायरी होगी इलेक्शन के धांधली पे जो चीफ जस्टिस करेंगे, उसके बाद लॉज इलेक्शन के बदलेंगे, इलेक्शन कमीशन रिकॉन्स्टिट्यूट होगा जी और फिर वो वोटिंग जो प्रोसीजर्स हैं वो भी नए बना जाएंगे, अपॉइंटमेंट ऑफ रिटर्निंग ऑफिसर्स वो भी कुछ होगा और उसके बाद इलेक्शंस होंगे, नई गवर्नमेंट आएगी। इंशाल्लाह यही हो तो मेरे ख्याल में 6-8 महीने में जी ये सब हो सकता है। अच्छा जफर साहब, ये आपको इम्कानात इसमें कितने रोशन नजर आ रहे हैं? अगर हम एक मोहताद अंदाजा लगाएं या एक हम प्रिडिक्शन दें तो आपको कितना लगता है कि कितने फीसद इसके इम्कानात हैं? 100% जी। इसके अलावा और क्या कोर्स ऑफ एक्शन हो सकता है, आप मुझे बताएं। अच्छा, मतलब आप समझ रहे हैं कि ये जो आज रेड जोन के अंदर दाखिल हो गए हैं तो ये बड़ा मायने खेज है और इतनी तादाद लोगों की है इनके साथ? जी हो गए दाखिल, उनको रोकने की कोई कोशिश नहीं कहा। एक फॉर्मर इंटीरियर मिनिस्टर ने मुझे अभी फोन करके कह रहा है मैं इतना हंसा हूँ कि ये पहली दफे मेरे इतने सालों में मैंने देखा है कि पुलिस भी इन लोगों के साथ चलने लग गई। कहने लगा कि ऐसा तो मैंने कभी वाकया देखा ही नहीं है। नवाज शरीफ की मॉरल अथॉरिटी खत्म हो गई। अगर उसने कोई माफ करिए या लफ्ज इस्तेमाल कर रहा हूँ शर्म होता है तो वो इस्तीफा दे के चले जाता, मगर इधर वैसे नहीं होता है तो उसको फिर और प्रोसीजर्स शायद करना पड़ेगा जी। बहरहाल मैंने आपको स्केच कर दिया है कि फ्यूचर क्या है 6-8 महीने में, और जितना जल्दी ये सब हो सकता है बेहतर है जी। हमारी इकोनॉमी तबाह हो रही है, इमेज तो तबाह हो गई है। अब कितना देर और कितना डायलेटेड ये प्रोसीजर्स हैं, ये दुआ करें कि ये सब चीज़ जल्दी हो जाते हैं कि पाकिस्तान अपनी वो क्या कहते हैं द जर्नी रिज्यूम कर दे। वेलकम बैक नाज़िम। शाह साहब कीअं ॾिसो था तव्हां हिन वक़्तु सूरत हाल ॼण माहौल ॼण हिकिड़ो पुरसुकून या थधो थी वियो आहे या इन तरह जूं जेके सरगोशियूं आहिनि त हाणे फ़ौज जे तरफ़ां जेको बयानु ॾिनो वियो आहे इहो बिल्कुलु मुनासिबु वक़्त ते ॾिनो वियो आहे, इंतज़ारु हुयो, यकीनन धुरियूं ताक़तवर धुरियूं जेके आहिनि से फ़ैसिलो करे सघनि थियूं। जी हाँ, ॾिसो जीअं हाणे असां ज़फ़र हिलाली साहब सां ॻाल्हायो त हिलाली साहब जेको आहे थोरो पुरुमीद नज़र आयो आहे असांखे। सीनियर तमामु घणा वेल कनेक्टेड आहिनि ऐं उन्हनि जो तजुर्बो काफ़ी इम्पोर्टेंट हूंदो आहे। हुननि चयो त इहो हाणे तब्दीली तरफ़ जेके आहिनि वधी रहिया आहिनि। ऐं मूं जॾहिं उन्हनि खां हिकिड़ो सुवालु पुछो त केतिरो फ़ीसद तव्हां सम्झो था, केतिरो फ़ीसद हिन में तव्हांखे तब्दीली नज़र अचे थी, त उन्हनि चयो त 100%। ऐं उन्हनि बिला झिझक चयो त इन जो मतिलबु त किथे किथे इहो बि सेंस प्रिवेल करे थो। इहो न आहे त सिर्फ़ु असां चऊं त गवर्नमेंट हिन महिल सेफ आहे ऐं सिक्योर आहे, उन में का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का त जंहिंमें ख़तरे वारी। त इहो आहे त इहा ॻाल्हि बि अचे थी पई मार्केट में, मतिलबु इहा ॻाल्हि बि आहे। त मां सम्झां थो त हिन वक़्तु इहो सॼो डिपेंड थो करे, जीअं मूं अॻु में बि चयो त सुभाणे मंझंदि ताईं मीडिया जी अखि जेका आहे, कैमरा जो ज़ूम लेंस जेको आहे उहो केतिरा माण्हू ॾेखारे सघे थो, पंहिंजी स्क्रीन में केतिरा माण्हू फिट करे सघे थो, इहो डिपेंड कंदो इन ते। ऐं उनखां पोइ मां सम्झां थो त इमरान ख़ान साहब बि तॾहिं मूड ठाहींदो ऐं ताहिरुल क़ादरी साहब जो बि मूड तॾहिं ठहंदो। पर इहो त तॾहिं बि ॾिठो वियो जॾहिं एतिरा वक़्तु अॻु में धरणो 3-4 ॾींहं लॻल रहियो रेड ज़ोन में दाख़िल थियण खां अॻु में, तॾहिं बि कारकुननि जी इहा सूरत हाल ई जो सुबुह थियनि पिया, राति थिए पई त कारकुन जेके हुअसि उन वक़्तु गॾु थियनि पिया शाम जो, जॾहिं हिननि जे सरबराह जॾहिं अचनि पिया तक़रीर करणु ख़िताब करण खां पोइ, इन खां पोइ राति थिए पई जॾहिं बि सरबराह हलिया पिया वञनि त ॾिठो पियो वञे त कारकुन हलिया पिया वञनि, छिड़ विछड़ थी पिया वञनि, ऐं वरी ॿिए ॾींहुं गॾु थियनि पिया। जी हाँ, इन में हिकिड़ी हिन जी स्ट्रेटजी बि हुई, प्लानिंग बि हुई, जेको हिननि मीडिया आॾो त न खणी आया, पर जेके असांजा जेके सोर्सिस आहिनि इन्हनि पार्टियुनि जे अंदरि ई, उन्हनि असांखे हिकिड़ी ॾाढी दिलचस्प ॻाल्हि ॿुधाई त इहा सॼो प्लानिंग जो हिसो हुयो। हिननि बाक़ाइदा रिज़र्व में पंहिंजा शिफ्ट्स कयूं आहिनि त हिन टाइम को हिन टाइम ताईं कारकुननि जी हुयो त तव्हां अचिजो, ऐं हिन टाइम को हिन टाइम ताईं ॿियनि कारकुननि खे चयो तव्हां वञी रेस्ट वठिजो, पोइ तव्हां अचो, ऐं जॾहिं असांखे रेड ज़ोन में वञण जी ज़रूरत पवंदी त उन ॾींहुं पोइ तव्हां सभु जेको आहे उहो गॾु थीजो ऐं उन ॾींहुं असां को न को फ़ैसिलो वठंदासीं। इन जे करे उहो मां पाण हैरान थो थियां त अगरि इहा थ्योरी उन्हनि जी हुई त अञा ताईं या थी सघे थो त हिन महिल ताईं इहो ई चयो वियो हुजे कारकुननि खे त जेके गॾु हली आया हो इहे पोइ अधु राति जो या
सुबुह जो तव्हां हलिया वञो, पोइ ॿिया उन्हनि खे रिप्लेस कंदा, ऐं पोइ जॾहिं फ़ैसिले सां घड़ी हूंदी त पोइ तव्हां बि हलिया अचिजो। हाणे ॾिसणो इहो आहे त जेको रस्ता जेके आहिनि हिननि कंटेनर हटाए त ख़ैर रुकावटूं हटाए जेके आहिनि इहे पहुची विया आहिनि, पर सुभाणे हुकूमत ऐं इंतिज़ामिया कीअं इन्हनि खे फेस थी करे? छा हिननि जे गिर्द वरी को दाइरो तंग थींदो? छा कंटेनर वापसि लॻंदा? हिननि खे काॾे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न हूंदी? छा मतिलबु इलाही सारा सवाल आहिनि, इलाही सारा जेके आहिनि उन में ख़दशात बि आहिनि। उहो ॾिसणो पवंदो त सुभाणे सिचुएशन 12 लॻे ताईं जी छा आहे। हूअं त हिननि शाम ताईं जो टाइम ॾिनो आहे, डेडलाइन ॾिनी आहे मियां साहिब खे, नवाज़ शरीफ़ साहिब खे, पर उहा डेडलाइन त ख़ैर हू कोन था मञनि ऐं हू चवंदा त हीउ गैर आइनी मुतालबो आहे ऐं अहिड़ी का सूरत हाल न आहे। नवाज़ लीग जा जेके बि उन्हनि जा जेके अॻुवान आहिनि हिन महिल ताईं टीवी ते अचनि था, बयानु ॾियनि था, उन में हू बि बस ज़िद आहिनि ओतिरा ई, जेतिरा ही बस ज़िद आहिनि ओतिरा ई हू बस ज़िद आहिनि। पर शाह साहब एतिरनि कारकुननि खे रेड ज़ोन में जेको आहे सो उन्हनि जो डिसिप्लिन बरक़रार रखणु, ॿिया खोड़ सारा जेके रूटीन जा जेके मसइला आहिनि, रोज़मर्रा जो जेको वहिंवार आहे ज़िंदगी जो, उहो कीअं हली सघंदो? तव्हां सम्झो था त मैनेज करणु, ॿाहिरि जॾहिं इन खां हुआ त उहो हलिया पिया वञनि, पंहिंजा कमकार करे पिया अचनि, घुमनि फिरनि पिया, पाण खे फ्रेश रखनि पिया, मिटनि माइटनि ॾे हलिया पिया वञनि, या जिते उन्हनि जी रिहाइश जो इंतज़ाम उते वञी घटि में घटि आराम त कनि पिया न। ॾिसो, मां वरी उहा ॻाल्हि चवंदो आहियां त असां ग्लैमर जेको आहे न उहो वधीक पसंदि कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त जेका मीडिया, असां कोशिशि कंदा आहियूं त जेतिरो नाज़रीन खे असां ॼाण ॾियूं, पर ॿी जनरली मां ॻाल्हायां थो, मीडिया जो रोल इहो रहियो आहे त उन में इन्हनि शयुनि ते डिस्कशन न थी आहे। इहो तमामु इम्पोर्टेंट हिकिड़ो पॉइंट आहे जंहिंमें इहा स्ट्रेटेजी गवर्नमेंट जी थी सघे थी त हिननि खे ट्रैप कयो वञे। आपपारा ते हुया, मेलोडी ते हुया, उते दुकाननि तां कुझु खाइण पीअण जो सामान हुयो, कपिड़ा चेंज करे अचनि पिया, वॉशरूम वञनि पिया। हाणे ही अहिड़े इलाइक़े में अची फाथा आहिनि जिते न मानी आहे, न टिकी आहे, न दुकान आहे, न को ॿी का ॻाल्हि, ऐं हूंदी बि त उहो गवर्नमेंट बंदि कराई वेंदी। इहे बि हाई अलर्ट वेठा हूंदा, इहे बि हाई अलर्ट वेठा हूंदा। इन सां गॾोगॾु इन्हनि इहो सस्टेन केतिरो कंदा? मतिलबु जे ख़ान साहिब अगरि तकड़ में चयो आहे त सुभाणे शाम ताईं, त छा उहो खीसनि में उन्हनि जे कुझु पियो आहे, माना को बिस्किट आहे, को पाणी बोतल खणी आया आहिनि? असांखे त जेके असां फुटेजिस ॾिठा आहिनि, विजुअल्स ॾिठा आहिनि, असांजे नज़र कोन आयो आहे, या थेला उन्हनि खे गॾु हुजनि। ताहिरुल क़ादरी साहिब वारा जेके आहिनि वरी बि थोरो ऑर्गेनाइज़ थी सघे थो, या उन्हनि जे आसिरे ते हुजनि त भई हुननि वटि त हूंदो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, सस्टेनेबिलिटी वॾो मसइलो आहे। हिते वॉशरूम किथे वेंदा? छा पार्लियामेंट हाउस में जो दर खटखटाईंदा? छा प्रेसिडेंट हाउस वेंदा? पाकिस्तान सेक्रेटेरिएट वेंदा? काॾे वेंदा? उते अहिड़ी का गुंजाइश न आहे ऐं उते मैदानी इलाइक़ो घणो आहे, रोड ऐं ॿिन्हिनि पासनि जे रोड जे वरी जिते इहे अॻे असांजो परेडूं वरेडूं थींदियूं हुयूं 14 अगस्त जूं या 23 मार्च जूं, उहो आहे, उहो सॼो ओपन आहे, उहो फील्ड आहे हिकिड़ी। ऐं परे पासे जेको आहे पार्लियामेंट लॉजिस आहिनि। अगरि तव्हां थोरो पोइते था वञो शाराए दस्तूर ते, त उते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आहे। इहो बि ॾिसणो पवंदो। सिर्फ़ु मसइलो इहो न आहे त क़ौमी असेंबली ऐं सेनेट वग़ैरह जेका आहे उनजो मसइलो आहे, इहो बि ॾिसणो पवंदो छा सुभाणे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेके केस लॻल आहिनि उनजी सुनवाई थींदी, उनजी ॿुधणी थींदी? छा वकील ऐं जज हज़रात सुभाणे पहुची सघंदा? इहो वॾो हिकिड़ो मसइलो आहे। ऐं अगरि उहे नथा पहुची सघनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ उन को अहिड़ो फ़ैसिलो या का ॻाल्हि ज़रूरु तव्हां एक्सपेक्ट कजो। अच्छा शाह साहब, छा इहे मामला जेके आहिनि से सुबुह थींदे ॿीहर हलचल नज़र ईंदी? जेके धुरियूं आहिनि उहे वरी ॿीहर जेके आहिनि से ॻाल्हियुनि ज़रिए मसइले खे हल करणु चाहींदियूं, या ॿीहर मुतहरिक थी वेंदी? छो त हिन वक़्तु राति आहे ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं, कहिड़ो मसइलो जेको अहिड़ो सॉल्यूशन निकिरी सघे थो जंहिं ते ॿई धुरियूं जेके आहिनि से राज़ी थी वञनि? छो त हाणे पाकिस्तान अवामी तहरीक या PTI जे सरबराहनि तरफ़ां बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे, त उन्हनि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त कयूं उन्हनि खे इहो त जेकॾहिं असां इस्लामाबाद में दाख़िल थी वेंदासीं त फ़ौरन का तब्दीली अची वेंदी। मुख़्तलिफ़ वक़्तु मतिलबु टाइम बि ॾींदा रहिया, ॻाल्हियूं बि कंदा रहिया, पर जीअं उन्हनि सोचियो हुयो त ईअं थी न सघियो। पर हाणे उन्हनि जे लाइ बि ईअं ई पोइ हिते मोटणु ॾुखियो थी वेंदो, छो त कारकुन जेके हिकिड़े सॾ ते उन्हनि जे लाइ एतिरो अॻिते अची चुका आहिनि, छा उहे वापसि मोटी सघंदा बिना कुझु गेन करण जे? ॾिसो, वापसी अगरि हे कंदा त मां कोट कंदुमि हिते शेख रशीद अहमद साहिब खे। हिन महिल हू त उते गॾु आहिनि हुननि सां। असांजे हिकिड़े प्रोग्राम में शेख रशीद साहिब सां ॻाल्हि थी त शेख रशीद साहिब खां मूं पुछियो हुयो त भला नाकामी वारी सूरत में छा थींदो अगरि तव्हां नाकाम था थी वञो, तव्हांजा मुतालबा तस्लीम नथा थियनि ऐं मायूसी खे मुंहुं ॾियणो थो पए, त शेख रशीद अहमद साहिब हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हम जा रहे हैं और उस दिन जो होगा देखा जाएगा। अगर हम नाकाम हुए तो वो भी देखा जाएगा, या तो उनके लिए वो उनकी सियासत हमेशा के लिए ख़त्म हो जाएगी, या हम लोग जो है हमेशा के लिए दफन हो जाएंगे। तो मतिलबु इहो फ़ैसिलो हुते थी वेंदो। अगरि नाकामी थिए थी त हिकु न हिकु पासे खे जेको आहे न उहो रुसवाई खे मुंहुं ॾियणो पवंदो। ऐं मां सम्झां थो शेख रशीद साहिब जो इहो बयानु बिल्कुलु ठीकु आहे त अगरि हिते ब्रेक थ्रू को नथो मिले तहरीक इंसाफ़ खे, छा पाकिस्तान अवामी तहरीक खे मां नथो काउंट उन करे कयां त हू इलेक्शन्स में नथा वञनि, हू पार्लियामेंट जो हिसो न आहिनि, हू जमहूर जो हिसो न आहिनि। हा, हू हिकिड़ा माण्हू आहिनि, ग्रुप आहे हिकिड़ो
इदारा मिनाजुल क़ुरान जे हवाले सां, पर उहो हिकिड़ी पंहिंजो पार्लियामेंट्री रिप्रेज़ेंटेशन न आहे। त जे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हि था कयूं, ऐं शेख रशीद अहमद साहब कल्ह जेको आहे ऐलान कयो हो त मां इस्तीफ़ो रुकनीत थो ॾियां थो, त हाणे फेस सेविंग जो मसइलो, जीअं मां तव्हां पहिरियों बि चयो, मामिलो अची सॼो बीठो आहे फेस सेविंग ते। बाक़ी हाणे लेट्स सी अगरि ओवरनाइट डेवलपमेंट्स थियनि थियूं, सुभाणे सुबुह जो का डेवलपमेंट थिए थी सघे थो त असां घर वञूं ऐं जॾहिं निंड करे उथूं त ब्रेकिंग न्यूज़ का हलंदी हुजे। ॿी का हलंदी हुजे, पर ईअं त पोइ पीटीआई जे हवाले सां उन्हनि में तहफ़ुज़ात हुआ, उन्हनि जी पंहिंजी जेका कारकुन अॻुवाण हुआ उन्हनि में इलाही तहफ़ुज़ात हुआ त जेके असां इस्तीफ़ाऊं ॾियूं था, छा इहो इन ॻाल्हि खे इंश्योर करे सघिबो त असां ॿीहर इहे जेके आहिनि सीटूं हासिल करे सघंदासीं? उन्हनि में पाण जी पंहिंजी क़यादत में बि इन हवाले सां काफ़ी सारा इख़्तिलाफ़ हुआ। जी बिल्कुलु, इख़्तिलाफ़ इन करे हुया जो जीअं अॻु में बि इहा ॻाल्हि थी आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं इमरान ख़ान विरहाइजी वियो आहे, हिकिड़ो जेको हुनजो जेको यंग ब्लड आहे ऐं हिकिड़ा जेके हुनजा सीनियर सियासतदान हुन सां गॾु आहिनि। यंग ब्लड में मां सिर्फ़ु इहो नथो चवां कारकुन, यंग ब्लड में हुनजा जेके हाणे MP ऐं MNA जेके चूंडिया आहिनि, जीअं तव्हां कराची वारो ॾिसो त खुरमशेर ज़मान थियो या मुराद सही थी वियो, या ॿिया केतिरा ई हुननि जा यंग जेके आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी अहिड़ा आहिनि जेके 30 साल खां हेठि आहिनि, जेके तजुर्बो न आहे पार्लियामेंट, सियासी मेच्योरिटी न आहे, ऐं हू चवनि था त बसि ख़ान साहब जीअं कि नारो लॻंदो चीफ तेरे जानसार बेशुमार बेशुमार, ख़ान साहब खे थोरो इहो आहे त जेको यंग क्राउड आहे इहो मूंसां गॾु आहे, पर उनखे अहमियत ॾियणु खपे उन्हनि सीनियर सियासतदाननि जी जेके इहे तजुर्बनि मां गुज़री आया आहिनि। ऐं अगरि हू नथो सम्झे हिन ॻाल्हि खे ऐं हू टोटली डिपेंडेंट आहे, त मुंहिंजो घटि में घटि ख़्यालु इहो आहे त भले मिड टर्म इलेक्शंस में वञे या जेको बि थिए, त शायदि उनखे एतिरी जेका आहे मेजोरिटी वरी न मिली सघे। सिंध TV न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में नाज़रीन असां तव्हांखे इन सॼी सूरतहाल खां अपडेट कंदा रहियासीं, सूरतहाल ते तर्जुमो बि कयोसीं, असां पंहिंजनि महिमाननि खे लाइन ते बि वरितोसीं, फ़ोन ते। वधीक अपडेट्स जे लाइ तव्हां ॾिसंदा रहंदा सिंध TV न्यूज़।